इन खां पोइ जेको ज़रूरी ऐं अहम शइ इस्लाम जे अंदरि असांजे लाइ अचे थी हिकिड़े सुठे मुस्लमान जे लाइ उहो आहे नमाज़। नमाज़ छा आहे? नमाज़ इहो आहे त अलाह तबारक व ताला ॾींहं जे अंदरि 5 दफ़ा असां मुस्लमाननि खे मस्जिदनि मां ॿांग जे ज़रिए सॾु करे थो ऐं इहो यादि ॾियाराए थो त तव्हां ज़िंदगी जे महफ़िलनि में, ज़िंदगी जे मेलनि मलाखड़नि में एतिरा गुम न थी वञे जो अव्हां खां अलाह विसरी वञे। उन जे लाइ असांखे 5 वक़्त ॿांग ईंदी आहे, ॿांग जे ज़रिए अलाह जी यादि ईंदी आहे। उन जे लाइ सुबुह जो सवेरे उथंदा आहियूं, नमाज़ पढ़ंदा आहियूं, उन खां पोइ जेको उहो वरी पंहिंजा कमुकार कंदा आहियूं दुनियावी, वरी अॻी टाणे जो वरी ॿांग ईंदी आहे, नमाज़ ईंदी आहे। उन्हनि जे लाइ असांखे यादि ॾियारायो वेंदो आहे त हाणे वरी तव्हांजे लाइ इहो वक़्तु अची वियो आहे त तव्हां ज़ोहर नमाज़ अदा करियो, अॻी जी नमाज़ अदा करियो, त किथे अमी ज़िंदगी जे मेलनि में, ज़िंदगी जे कमनि कारनि में एतिरा गुम न थी वञो जो तव्हां खां अलाह विसरी वञे। तंहिंजे करे हाणे वरी अलाह खे यादि करियो। पोइ वरी असीं अलाह खे यादि करियूं था, उनखां पोइ वरी कुझु देरि ताईं पंहिंजा कमुकार करियूं था, वरी असर जो टाइम ईंदो आहे या विची जो टाइम ईंदो आहे जंहिंजे बारे में अलाह तबारक ताला असांखे सॾु करे घुराईंदो आहे। वरी असीं वञी अलाह जे अॻियां पंहिंजो नरड़ झुकाईंदा आहियूं ऐं उनखे ॿुधाईंदा आहियूं त असीं मुस्लमान आहियूं, असीं नमाज़ पढ़ूं था ऐं पंहिंजे पाण खे तुंहिंजे हवाले करे तुंहिंजी इबादत करियूं था। असर खां पोइ वरी मग़रिब आहे, मग़रिब खां पोइ इशा आहे, ईअं सॼो ॾींहुं असांजो जेके 5 वक़्तनि जूं नमाज़ूं आहिनि उन्हनि खे असीं अदा करियूं था ऐं अलाह जे दरबार में इहा गवाही ॾियूं था त असीं मुस्लमान आहियूं ऐं असीं पंहिंजे बदन ऐं पंहिंजे वक़्त खे इस्तेमालु करे करे अलाह तबारक ताला जी बदनी इबादत कंदा आहियूं। अलाह तबारक ताला जा झुकी करे इन शइ जो इज़हार कंदा आहियूं। इन शइ जो नालो निमाज़ आहे। निमाज़ जे तरीक़े ते इनशाला असीं वरी ॿिया कोर्सिस ठाहींदासीं त जीअं तव्हांजी निमाज़ बहितर थिए ऐं तव्हां निमाज़ खे बि सिखी सघो।